हाल उन ॿार खां छा पुछो था, हाल उन ॿार खां छा पुछो था। माउ जंहिंखे ॼणे वई मरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया। असांजे समाज में कॾहिं कॾहिं अहिड़ा वाक़िया रोनमा थींदा आहिनि जो कुझु पल लाइ पाण खे इंसान हुअण खां बि नफ़रत थींदी आहे। ख़ुदा ताला ही काइनात ख़ल्क़ी इंसान खे अशरफुल मख़लूक़ात बणायो। असांजे हिन बदबूदार थियल समाज में इंसान त आहे, पर उन मां इंसानियत मोकिलाए वई आहे। इंसानियत जे मुर्दा हुअण जो चिटो सबूत इहो आहे त मीरपुर माथेलो जे फौत थी वियल गदागर औरत जेका पिनी करे पंहिंजे बुखायल मासूम ॿारनि जे पेट जी बाह उजाईंदी हुई। समाज जी बेहसी इहा आहे जो उन फौत थियल औरत जा यतीम ॿारड़ा अॼु बि ॿार बुखायल आहिनि। ॿ ॾींहं अॻु मीरपुर माथेलो जे मंदर वारी घिटी में रोज़ानो ॾेई वञ नाले अलाह जे सदा हणंदी हुई, जेका पंहिंजो साह पसाह पूरो करे वई। अफ़सोस, हा सभई पंहिंजे बचनि सां घरनि अंदरि मौजूदु हुआ ऐं हिन जा बच्चा इंतज़ार में हुआ त असांजी अम्मा निंड मां उथी असां लाइ सदा हणी कुझु खाइण लाइ वठी ईंदी। पर उन्हनि मासूमनि खे इहा ख़बर ई कान पई त संदसि अमड़ हिन ॾुखनि जे जहान में अकेलो छॾे वई। मूं वटि लफ़्ज़ बि न आहिनि जो हिन बेरहम समाज ते लिखां। दर्दनि जे हिन देस में अमड़ पंहिंजे मासूम ॿारनि खे अकेलो छॾे वई आहे, पर ख़बर न आहे त उन मासूम यतीम ॿारनि जो छा थींदो जंहिंजी अमड़ पंहिंजे दर्दनि खे पूरो करे वञी आबदी निंड सुती। पर हिन मासूम ॿारनि खे ऋण में रोले वई, जेके रोज़ु जीअंदा ऐं रोज़ु मरंदा। उमर कोराई, मीरपुर माथेलो।